जी नाज़रीन, महंगाई जी सटियल आवाम ते तब्दीली सरकार पेट्रोल और डीज़ल महांगो करे महंगाई जो बम उछलायो है उन हवाले से असां अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं नवाबशाह जे शहरनि सां त हू पेट्रोल महांगो थियो है उन सां ग़रीब आवाम ते कहिड़ो असर पवंदो। हुकूमत रुगो पेट्रोल महांगो ना है कि हर शे महंगी करे छॾी अथसि। इन महीने पेट्रोल 2 दफ़ा महांगो थियो आहे। पेट्रोल महांगो थियो माना हर एक शे महंगी थिए। खुदारा तब्दीली के नाले ते इन सिलेक्टेड गवर्नमेंट के ख़त्म कई वञे जी आवाम सुख जो साह करे पंहिंजो भलो आहे। गरीब माण्हू बचड़े वाला आहियूं। महांगाई वधी वई आहिनि, पूरी नथी थिए, छा कयूं, बसि मजबूरी घमड़े ई हलूं पिया। बाबा छा कजे, गरीब माण्हू कंदो छा, जेका बि फिल्म पवे थी गरीब ॻीच में थी पए, वॾनि माण्हुनि खे त परवाह ई कान्हे का। पेट्रोल महांगो थींदो, हर शइ महांगी थींदी। गरीब सां ज़ुल्म आहे, छा आहे ॿियो। त महांगाई एतिरी थी वई आहे जो हींअर असां रिटायर मुलाज़िम जो गुज़रान कोन थो थिए, न को बच्चनि खे पढ़ाए था सघूं। हाणे हींअर ई 2 महीननि जे अंदरि 5 दफ़ा तेल वधियो आहे ऐं तेल वधण सां हर शइ महांगी थी थी वञे। खुदारा जेके तो वज़ीर आज़म साहब वाइदा कया उन्हनि ते पूरो उतरनि। असांखे रोज़ी करिणो आहे, हर महीने में वधे पियो, 4 रुपया 5 रुपया वधे पियो। असां काॾे वयूं, टैक्सी वारो हर चक्कर वधे पियो। मुतालबो छा आहे, बसि इहो करनि पेट्रोल असांखे सस्तो करणु, असां रोज़ी कयूं, ॿियो छा मुतालबो आहे। नाज़रीन, ही नवाबशाह शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं जो चवणु आहे त तब्दीली सरकार अवाम खे रिलीफ त परे जी ॻाल्हि आहे, पर हुन एॾी त महांगाई करे छॾी आहे जो आम माण्हू हाणे 2 वक़्त जी मानी बि नथो खाई सघे। हिन जो चवणु आहे त पेट्रोल महांगो थियण सां हर शइ महांगी थींदी। हिननि मुतालबो कयो आहे वफ़ाक़ी हुकूमत इमरान ख़ान खां त महिरबानी करे पेट्रोल ऐं जेके आम वापे जूं शयूं सस्तियूं कयूं त जीअं ग़रीब बि हीअ ज़िंदगी गुज़ारे सघे। कैमरामैन रफ़ाक़त तारे सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासकेली, सिंध TV न्यूज़, नवाबशाह।